मुंहिंजो उस्ताद अलहाज सुल्तान अहमद चन्ना साहब दामत बरकातुल आलिया जंहिंखे महबूब जी नात ॻाईंदे 50 साल पूरो थियो। पोइ मां पंहिंजे उस्ताद खे भेटा ॾींदे उस्ताद जी गोल्डन जुबली जे मौक़े ते अल्लाह ताला मूंखां ई शेर लिखायो। लिखियुमि तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। 50 वरे जंहिंखे पूरा थिया, 50 वरे जंहिंखे पूरा थिया, थो ॻाए नबीअ जो शान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। जेको राज़ी रब जी ज़ात कंदो, तिलावत सां आशुरात कंदो। जेको राज़ी रब जी ज़ात कंदो, तिलावत सां आशुरात कंदो। क़ुरान जी आहे बात कंदो, क़ुरान जी आहे बात कंदो। पढ़ंदो असुरे रहमान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। 50 वरे जंहिंखे पूरा थिया, थो ॻाए नबीअ जो शान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। मौलूद चया जंहिं अणगणिया, हर कल में गो मुस्लिम खे वणिया। मौलूद चया जंहिं अणगणिया, हर कल में गो मुस्लिम खे वणिया। तंहिंजा लफ़्ज़ सभेई मोती मणिया, आख़ुल्क वारो इंसान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। 50 वरे जंहिंखे पूरा थिया, थो ॻाए नबीअ जो शान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। जंहिं हमद पढ़िया ऐं नात पढ़ी, अहल बैत सहाबा जी बात पढ़ी। जंहिं हमद पढ़िया ऐं नात पढ़ी, अहल बैत सहाबा जी बात पढ़ी। ऐं हाज़ुर हालात पढ़ी, आहे मिठड़ो अदा नात ख़्वां चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। जंहिं मदनीअ जी साराह कई, जंहिं जंहिं बे ॿुधी वाह वाह कई। जंहिं अरबीअ जी साराह कई, जंहिं जंहिं बे ॿुधी वाह वाह कई। जंहिं मुंहिंजी बिया इस्लाह कई, जंहिं मुंहिंजी बिया इस्लाह कई। उस्ताद आहे महिरबान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में नात ख़्वां लिखबो सुल्तान चनो। 50 वरे जंहिंखे पूरा थिया, थो ॻाए नबीअ जो शान चनो।
तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। जंहिंजा सवन में हिते शागिर्द आहिनि था नात नबीअ जी पिया ॻाइनि। जंहिंजा सवन में हिते शागिर्द आहिनि था नात नबीअ जी पिया ॻाइनि। सभु हार उस्ताद खे पहराइनि था हार उस्ताद खे पहराइनि। महफ़िल जो आ मेहमान चनो तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। 50 वरे जंहिंखे पूरा थिया थो ॻाए नबीअ जो शान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। धणी बख्श खूबियुनि जी खाण आहे ॻाइण में पंहिंजो मट पाण आहे। मोहतरम उस्ताद सुल्तान अहमद चन्ना साहब खे सलाम। ॼाम धणी बख्श चाचड़ पंहिंजे उस्ताद जो ग़ुलाम लिखियुमि। धणी बख्श खूबियुनि जी खाण आहे ॻाइण में पंहिंजो मट पाण आहे। ॻाइण में पंहिंजो मट पाण आहे। जंहिंखे सुरनि सभिनि जी ॼाण आहे ना तूफ़ान आली शान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। 50 वरे जंहिंखे पूरा थिया थो ॻाए नबीअ जो शान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो। तारीख़ जे सोननि अखरनि में ना तोखां लिखबो सुल्तान चनो।